GDA कोर कमेटी जो अहम इजलास सुभाणे घुराए वरितो। पीर पगारे जी सरबराही में थींदड़ इजलास में अमन अमान, महांगाई ऐं सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो, तर्जुमान जो चवणु आहे। इजलास में धाड़ियल राज जे ख़ात्मे लाइ फ़ौजी ऑपरेशन जे मुतालबे ते बि ॻाल्हि ॿोल कई वेंदी, तर्जुमान जो इहो चवणु आहे। इजलास में सहाफ़ियुनि जे क़त्ल वाक़िअनि, क़ातिल गिरफ़्तार न थियण ते बि गौर वीचार कयो वेंदो, तर्जुमान इहो बि चयो आहे। GDA कोर कमेटी जो अहम इजलास सुभाणे घुराए वरितो। पीर पगारे जी सरबराही में थींदड़ इजलास में अमन अमान, महांगाई ऐं सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में धाड़ियल राज जे ख़ात्मे लाइ फ़ौजी ऑपरेशन जे मुतालबे ते बि ॻाल्हि ॿोल कई वेंदी। इजलास में सहाफ़ियुनि जे क़त्ल वाक़िअनि, क़ातिल गिरफ़्तार न थियण ते बि गौर वीचार कयो वेंदो, तर्जुमान जो चवणु आहे। GDA कोर कमेटी जो अहम इजलास सुभाणे घुराए वरितो। पीर पगारे जी सरबराही में थींदड़ इजलास में अमन अमान, महांगाई ऐं सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। GDA कोर कमेटी जो अहम इजलास सुभाणे घुराए वरितो। पीर पगारे जी सरबराही में थींदड़ इजलास में अमन अमान, महांगाई ऐं सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में धाड़ियल राज जे ख़ात्मे लाइ फ़ौजी ऑपरेशन जे मुतालबे ते बि ॻाल्हि ॿोल कई वेंदी।